वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मज़दूर अॻवाननि मुलाक़ात कई आहे। मज़दूरनि तरफ़ां पीपी चेयरमैन खे बलोचिस्तान में मौजूद खाणनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। पीपी चेयरमैन तरफ़ां वॾे वज़ीर बलोचिस्तान खे मज़दूरनि जा मसइला फ़ौरी हल करण जी हिदायत कई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मज़दूर अॻवाननि मुलाक़ात कई आहे। मज़दूरनि तरफ़ां पीपी चेयरमैन खे बलोचिस्तान में मौजूद खाणनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ विच रिपोर्टर आमिर सुप्रो खान। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि मुलाक़ात जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल गज़ाला, पीपल्स पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मज़दूर रहनुमाउनि की मुलाक़ात की है। चेयरमैन बिलावल भुट्टो बलोचिस्तान के मज़दूरनि के खाणुनि के हवाले सां ब्रीफिंग ॾिनी है। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला बलोचिस्तान के मज़दूरनि जा तमाम जेके मसाइल आहिनि उहे हल करण जी हिदायत कई है। कोटिया में बलोचिस्तान के मज़दूर रहनुमाउनि जे वफ़द जी सरबराही जॉइंट सदर ऑल पाकिस्तान फेडरेशन ऑफ ट्रेड यूनियन एंड वाबडा लेबर यूनियन हाजी मोहम्मद रमज़ान अशकज़ई समेत ॿिया जेके अॻवान आहिनि उहे बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात थी आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़ातिर बलोचिस्तान जल्द जेके मज़दूरनि जा मसइला आहिनि उहे हल कंदो। जी ठीकु आहे आमिर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।